बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। साईं अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। पंहिंजो से इंशाअल्लाह ताला सिलसिलो हले थो पियो सिपारो यानी जुज़ नंबर 3 अम जो। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। हेसिताईं साईं अल्लाह पाक जी तौफ़ीक़ सां असां सिखी आया आहियूं जुज़ 3 यानी सिपारे 3 जो सूरतूं, यानी सूरत नंबर 90 या जेका 78 नंबर सूरत आहे। नाज़िआत, अबस, अत-तकवीर, अल इन्फितार, अल मुतफ़िफ़ीन, अल इंशिक़ाक़ ऐं अल बुरूज। माना 78 खां 85 ताईं हेसिताईं असां मुकमिल करे चुका आहियूं। अलहमदुलिल्लाह हींअर असां सिखूं था पिया सूरत नंबर 86। उहा आहे सूरह अत-तारिक़। उन जूं असां लास्ट सेशन में आयतूं पूरियूं कयूंसीं 1 खां 4 ताईं। इंशाअल्लाह ताला हींअर हिन सेशन में इंशाअल्लाह अज़ीज़ आयतूं असां 5 खां 10 ताईं सिखंदासीं। हीअ सूरत मक्की आहे। कुल आयतूं हुन में 17 आहिनि। 5 खां 10 थी वञे इंशाअल्लाह 7 आयतूं पोइ वरी नेक्स्ट सेशन में पूरियूं कंदासीं। इन सूरत में ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अल्लाह पाक इन जो माना तत इहो आहे त कसम खणी 2 ॻाल्हियूं कयूं। इन अल्लाह पाक जो कलाम बेशक कलाम अज़ीम आहे असां लाइ त आहे मुस्लमाननि लाइ, पर जेके कलाम इहो ॿुधंदा हुआ जिन ज़माने में उन अरबी में क़ुरान पाक लथो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿोली में, उन में इहे अरब जेके हूंदा हुया उहे पाण खे वॾो माना हिकिड़ो वॾा वॾा सुठा शाइर ऐं सम्झंदा हुआ पाण खे तमामु यानी अदब जे मामले में समझदार सम्झंदा हुआ पाण खे। त हाणे ही जेको क़ुरान पाक आहे उहो जॾहिं उहे ॿुधंदा हुआ त इन में जेके बि हक़ीक़तूं समायल आहिनि उहे असांखे सम्झणियूं पवंदियूं पयूं, उन्हनि खे सम्झ में ईंदियूं। ऐं जॾहिं इहो क़ुरान अहिड़ो आहे जेको दिलनि ते असरु कंदो, ऐं जिन जे दिलनि ते असरु कयईं अलाह हिदायत ॾिनी, उहे इहो क़ुरान जा लफ़्ज़ ॿुधी ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इख़लाक़ ॾिसी करे ईमान खणी आया। इहे 2 ॻाल्हियूं हूंदियूं जेके माना दावत त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हूंदी यकीनन। उहा दावत कहिड़ी हूंदी आहे? क़ुरान सां हूंदी हुई। त इहो क़ुरान ऐं ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सीरत मुबारक। यानी कंहिंखे का ज़रे बराबर जे सीरत मुबारक में यानी तज़ब्ज़ब न हूंदो हुयो। जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कई आहे, 40 साल साईं जन उते रहिया मके पाक में, उते पंहिंजो पाण खे प्रूव करायूं त सादिक ऐं अमीन आहिनि। सादिक माना हर वक़्तु सचो ॻाल्हाईंदड़, अमीन माना अमानत ॾियण, उहा तव्हांखे वापसि आगे मिलंदी भई उन में को यानी अमानत में जेको आहे ख़यानत न थींदी। ख़यानत माना बेईमानी। हुन ज़माने में अमानतूं माण्हू ॿियनि वटि बि रखाईंदा, छो जो इहे बैंकूं त हूंदियूं कोन हुयूं। पोइ दीनार हुजनि, ॿिया का क़ीमती शइ हुजे, उहा रखाए पोइ सफ़र ते वेंदा हुया। जंहिंजी मोटी अचूं त मिले। जॾहिं मोटी ईंदा त हुन में कसर थी वेंदी माण्हुनि वटि, जिन ॿियनि वटि हूंदी। पर नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि रखाईंदा हुआ त अमानत में ख़यानत कोन थींदी, उहा मिलंदी वापसि। साॻी शइ जंहिं टाइम ते घुरे इहा। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त 40 सालनि ताईं जेसिताईं नबूअत न आई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात अक़दस खे सभु पसंदि फरमाईंदा ऐं हुन जा साबिती ॾींदा हुआ, शाहिदियूं ॾींदा हुया। हाणे जॾहिं क़ुरान पाक लथो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूअत जी दावा कई आहे, जो पाण ख़ानदान में हूंदा बनु हाशिम जे कबीलो कुरैश। जॾहिं दावत थी त हाणे जेके कुरैश जा सरदार आहे उन्हनि लाइ परेशानी। छो जो उन्हनि जे सरदारी ते धपु पियो लॻे। जो अलाह पाक चए थो पियो त माण्हुनि सां बराबरी कयो, को कंहिंखां मथे न आहे, को कंहिंखां घटि न आहे, सवाइ इख़लाक़ जे अमल जे। उन्हनि में त मसइलो थी वेंदो। पोइ इहे औरतूं जिन ते हू ज़ुल्म कंदा हुया, जिन ॿारनि खे जेके छोकिरियुनि खे ज़िंदा फुरींदा हुया, उन खां अलावा ग़ुलामनि जिन ते सख़्तियूं कंदा हुया। उन खां पोइ जॾहिं इस्लाम अचो त इहो ज़कात बि हिन में आहे, उहा ज़कात बि ॾुखी थिए थी पई। उन खां अलावा इहो हुयो त मरणु थींदो, मरण खां पोइ जीअणु थींदो, तव्हांखे अलाह वटि हिसाब ॾियणो पवंदो।
इहा ॻाल्हि तमामु ॾुखी हुई। हाणे इहा आख़िरत जेका आहे, छो जो मकी सूरतुनि में 3 ॻाल्हियूं अहम आहिनि। हिकु आख़िरत, हिकु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रसालत मुबारक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माना रसालत जो यकीन, उन ते ईमान आणु, ऐं अल्लाह जी वहदानियत। हिकु अल्लाह जी वहदानियत, उन्हनि जे अक़ीदनि सां इख़्तिलाफ़ पई रखे, इन करे हुननि जा मसइलो हुयो हिकु इहो। अमीरी खे बि धकु पियो लॻे, 2 ॻाल्हियूं। टियों, जॾहिं वरी हीअ शइ दुनिया ख़तमु थींदी, पोइ जीरो थींदो माण्हू, इहो ज़िद जे करे या अदरवाइज़ यानी यकीन न करण जे करे बि यकीन न रखंदा। हिते अल्लाह पाक हिते 2 ॻाल्हियूं खणी आयो आहे। कमाल जो रब्त आहे आयतुनि में हिक ॿिए सां, जेके ख़ुदा पाक जा जेके लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, असांजो त नाक़िस ज़हन आहे, उन सां थोरी सम्झण जी कोशिशि कयूं था पिया। ऐं कमाल आहे उन्हनि जो जिन तफ़सीर लिखिया आहिनि, जिन तहक़ीक़ूं कयूं आहिनि, जिन लफ़्ज़नि खे सम्झायो आहे। अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन, असां बि हुन थोरो हिक ॿ ॻाल्हियूं खणी हिक ॿिए खे सम्झायूं था पिया इंशाअल्लाह। हिते त हिन सूरत में अल्लाह पाक कसम खणी 2 ॻाल्हियूं कयूं आहिनि। अल्लाह पाक जो कलाम त यकीनी आहे, पर छा आहे त अरबी जे तरीक़े जे लिहाज़ सां हिकिड़ी शइ जी शायदि ॾिजे, जेका तव्हां हूअं नथा, माण्हू साम्हूं कोन्हे, उहो शायदि ॾींदो उन ॻाल्हि जी, पर तव्हां अहिड़ी ॻाल्हि करणु चाहियो जंहिं ते तव्हां ज़ोर ॾियणु चाहियो त इहा शइ बिल्कुलु सही आहे, उन लाइ कसम हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेको माण्हू कसम खणी उनजी शायदि थींदो आहे, माना उनखे एम्फसाइज़ कंदो आहे, उनखे साबित कंदो आहे त मां जेको चवां थो इहो सही आहे। अल्लाह पाक छा थो फरमाए? अल्लाह पाक आसमान ऐं हीअ अत-तारिक में आसमान ऐं हिकु तारे जो कसम आहे, अल्लाह से 2 कसम कया। अल्लाह पाक इंसान खे कीअं ख़ल्क़ियो आहे ऐं उनखे मारण ऐं वरी ॿीहर जीअरण ते क़ादिर आहे, इहा ॻाल्हि अल्लाह साईं तय करे छॾी। अल्लाह पाक कीअं ख़ल्क़ियो आहे इंसान खे, उनखे मारे वरी उनखे जीआरींदो। ॿियो अल्लाह पाक कसम कयो आहे आसमान ऐं ज़मीन जो। क़ुरान फ़ैसिलो कंदड़ आहे हक़ ऐं बातिल में। अल्लाह माना क़ुरान सचो आहे, अल्लाह पाक कसम कया त क़ुरान सचो आहे। ऐं पोइ उनखे न मञींदड़नि खे मोहलत ॾिनी वई आहे त भली मुखालिफ़ जेके क़ुरान पाक जा आहिनि, जेके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहिनि, उहे पंहिंजूं रिथूं रथीनि, अल्लाह पाक बि पंहिंजी रिथ रथे। इहे 2 ॻाल्हियूं आहिनि। हाणे असां 1 खां 4 ताईं पढ़ी आयासीं, अॼु असां शुरू कंदासीं 5 खां, या न साईं? असां ही 4 मथी मुकमिल करे आयासीं। 5 आहे फलयंजुरिल इंसानु मिम्मा खुलिक़ मिम्मा दाफ़िक़ यख़रुजु मिन बैनि सुल्बि वतराइब इन्नहु अला रजिही लक़ादिर। अल्लाह पाक तंहिं करे माण्हूअ खे घुर्जे त पहिरियों 4 कहिड़ियूं हुयूं? कसम आहे आसमान जो ऐं राति जे वक़्त में ईंदड़ जो। ऐं कंहिं सम्झाई त इहा कीअं सम्झी त राति जो ईंदड़ छा आहे? अल्लाह पाक फरमाया त उनजो उहो हिकिड़ो चमकंदड़ तारो आहे, जेको राति जी ऊंदाई खे चीरे करे रोशनी ईंदो आहे। अल्लाह पाक फरमाए थो 4हीं आयत में त कोई जीव अहिड़ो कोन्हे जंहिं ते को निगहबान मुक़ररु थियल न आहे। इहो असां सम्झी आयासीं त निगहबान कराबन कातिबीन कीअं आहिनि इन 4 आयतुनि में। हाणे 5 आयत आयासीं त तंहिं करे माण्हूअ खे घुर्जे त निहारे ॾिसे कंहिंॾे पाण ॾे त खेसि छा मां बणाए वियो आहे। कमाल आहे ॻाल्हि त कहिड़ी चई वई आहे। इंसान खे घुर्जे या माण्हू खे घुर्जे त पाण ॾे निहारे ॾिसे। टपे सां निकिरंदड़ पाणीअ मां बणाए वियुसि, जो पुठीअ ऐं उरह जे विच मां निकिरंदो आहे। बेशक अल्लाह संदसि वरी मोटाइण ते वस वारो आहे। जंहिं ॾींहुं सभु कुझु जाचाए वेंदा, यानी माण्हुनि जे दिलनि जा, पोइ तंहिं ॾींहुं का न उनखे सग रहंदी ऐं न को वार थींदुसि। इहा आहे। हाणे हीअ जेके आहिनि कसम वारियूं 33 सूरतूं आहिनि, जेके ईअं कसम सां शुरू थिया आहिनि न, वल असर वतारिक वसमाए वतारिक। 2 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेका असां लास्ट सेशन में सम्झासीं त कसम थींदो आहे, कसम जो जवाबु थींदो आहे, या कसम जो माना कसम कंहिंजो खयो वियो आहे, छा लाइ खयो वियो आहे। हाणे मुक़सिम बि चइबो आहे हुनखे जंहिंजो कसम खयो वियो हुजे। वसमाए वतारिक इहे मुक़सिम बि आहे, इन्हनि जो कसम खयो वियो आहे। समाए बि तारिक बि, उन खां पोइ वरी मुक़सिम अलह थींदा आहिनि, माना जंहिं लाइ कसम खयो वियो आहे। ठीकु आहे न? जेको माना जो जवाब कसम थींदो, कसम खां पोइ जेको
अल्लाह पाक जंहिंजे लाइ कसम खयो आहे जीअं हिते आयो आहे मथे में ही आयो आहे त इन कुल्लु नफ्स लम्मा अलैहा हाफिज़ इहो हा मुक़सिम अलैह अल्लाह पाक हिन शइ लाइ कसम खयो आहे समाए ऐं तारिक जो ही जेके ॿ आयतूं आहिनि इहे सिर्फ़ु हिन जी वज़ाहत आहे तारिक जी तोखे ख़बर आहे माना छा सम्झी त तारिक कहिड़ो तारिक उहो जेको नजमु साक़िब आहे माना इहा वज़ाहत थी वई पोइ वरी हिते जॾहिं अची ईंदासीं त जेको हीअ माना आहे तंहिं करे माण्हू खे घुरिजे त ॾिसां त हिन में वरी इहो कोन्हे हीअ ॻाल्हि इन जी जेको कसम जी आहे ठीकु आहे वरी कसम अॻिते ईंदो पोइ वरी जेको 10 खां पोइ जेको नेक्स्ट सेशन में पढ़ंदासीं इनशाला उन में ईंदो हीअ असां मुक़सिम बि ऐं मुक़सिम अलैह सम्झोसीं यानी जंहिं जो कसम खयो वियो आहे ऐं जंहिं लाइ यानी जंहिं ॻाल्हि जी शायदि आहे जंहिं ॻाल्हि जी साबिती कई हुजे ठीकु थियो हाणे अचूं था पिया हीअ पहिरीं आयत हुई ॿी आयत टीं आयत चौथीं आयत हीअ इहो सम्झी वियासीं असां हाणे अचूं था पिया 5 ते थिए थो पियो फल यंजुलिल इंसान मिम्मा ख़ुलिक़ तंहिं करे माण्हूअ खे घुरिजे त निहारे ॾिसे त कंहिं छा मां बणायो वियो आहे टपे सां निकिरंदड़ पाणीअ मां बणायो वियो आहे जो पुठी ऐं उरह जे विच मां निकिरंदो आहे पोइ अल्लाह पाक हाणे ॻाल्हि कहिड़ी थो करे बेशक अल्लाह संदसि वरी मोटाइण ते वस वारो आहे साईं हक़ीक़त इहा आहे हाणे हिते हिन में हिकिड़ो ॾिसूं त बाक़ी ॿिया ॾिसूं था पिया जेको तर्जुमो थियल आहे बेशक अल्लाह संदसि वरी मोटाइण ते वस वारो आहे इहो मतिलब त थी सघे थो पियो हिन जो इहो न त तर्जुमो सही न आहे जॾहिं असां इन हू चवंदा आहियूं न त इन लाह हिते न आहे जॾहिं इन लाह हुजे हा त पोइ बेशक अल्लाह हुजे हा मां तव्हांखे जेके लिखियल आहे मां चयो तर्जुमो कयो आहे हुन में बेशक अल्लाह लिखियल हालांकि इहो बेशक अल्लाह न आहे इन लाह लिखियल न आहे असल में जॾहिं असां हिते का शइ सिखणु चाहियूं था पिया न असांखे ईअं इहे शयूं सिखणु खपनि छो जो असां त इहे सिखी आहियूं न शयूं साईं इन हू त बेशक हू इहो थींदो बेशक हू पोइ ब्रेकेट में असां अल्लाह चई सघूं था पिया अल्लाह सम्झाणी लाइ चई सघे थो पियो पर इहो तर्जुमो न आहे उन खां पोइ इहो चए थो बेशक हू संदसि न आहे हिन में इहो संदसि में माना इहो ब्रेकेट में ईंदो हिन में संदसि जो ज़िक्र न आहे हिन में आहे माना या ईअं चई सघंदो ख़ैर रज ही आयो आहे त या उन खे चइजे आहे संदसि बि ठीकु आहे सही थी सघे थो इन हू अल्लाह रजी ही लकादिर बेशक हू संदसि मोटाइण ते या ईअं चइजे वरी मोटाइण ते छो जो इहो रजी थींदो आहे माना वापसि मोटाइण रजी छा थींदो आहे वापसि मोटणु रजो करणु रुजू कबो आहे न वापसि कंहिंखे ॾिसबो आहे वरी मोटाइण ते वस वारो आहे माना जितां आयो हुयो ओॾे मोटाइण ते वस वारो ठीकु आहे पोइ अचे थो योम तुबल सराइर जंहिं ॾींहुं योम माना जंहिं ॾींहुं तुबल सराइर माण्हुनि जे दिलनि जा इहो ब्रेकेट में आहे सभु कुझु जाचा वेंदा योम सराइर सर थींदो आहे माना कुझ सिर जो जेके चइबो आहे ठीकु आहे न सराइर माना कुझ ऐं इहे कुझ अहिड़ा थींदा आहिनि माना तमामु जेके अंदरि लिकियल हुजनि ऐं महफ़ूज़ थियल हुजनि माण्हू ॿाहिरि न कढंदो हुजे उहे कुझ जाचाए वेंदा हिते जॾहिं माण्हू सम्झे थो पियो त मां जेका ॻाल्हि कोठा ठाहियां थो घर थियर थियां थो कोई बि प्लान ठाहियां थो सुठो प्लान आहे या कंहिंजे लाइ ग़लति प्लान आहे कंहिंजे नुक़सान लाइ उहे अलाह पाक चए थो उहे जाचाए वेंदा उन ॾींहुं कहिड़े ॾींहुं जंहिं ॾींहुं तो अलाह पाक चए न जंहिं ॾींहुं त उहो ॾींहुं में अलाह पाक ॿुधाए थो उन पोइ तंहिं ॾींहुं का उनखे न सघ रहंदी ऐं न को वार रहंदुसि उन ॾींहं जी इहा बि ॿी ख़ासियत आहे त तंहिं ॾींहुं जंहिंजा ॻुझ जाचाए वेंदा उनखे का सघ रहंदी कुवत माना सघ लहू माना उन लाइ या उनखे फ माना पोइ उनखे का न सघ रहंदी ऐं न को उनजो नासिर माना मददगार हूंदो आहे न नासिर मददगार थींदो आहे जेको तमामु घणी मदद करे नसीर ऐं न को वार हूंदुसि माना मददगार हूंदुसि
इन जो मतलब छा थियो माना उहो ॾींहुं जेको क़यामत जो ॾींहुं आहे उन में गुज उन जा जाचा वेंदा पोइ उनखे हाणे सघ न रहंदी हिकिड़ो माण्हू हिते जेको कंहिंजे नुक़सान लाइ का शइ प्लान ठाहे थो पियो उनखे ताक़त आहे उहो चए थो मां हीअं करे छॾींदुसि उते ताक़त न हूंदी उन प्लान में 4 माण्हू पाण सां गॾाईंदो हिनखे हीउ नुक़सान ॾियणो आहे असां ख़ासि करे असां हीअ जेकॾहिं आयत जेका आहे उनखे असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मके बारी ज़िंदगी में खणी अचूं त अलाह पाक इहा फरमाए थो पियो उन्हनि काफ़िरनि लाइ इहा ॻाल्हि त जेके साह सटींदा हुआ मुस्लमान खे नुक़सान ॾियण लाइ ऐं या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नऊज़ बिल्लाह माना क़त्ल करण लाइ जी माना जान ख़त्म करण लाइ इहो उन्हनि जा प्लान ठहंदा हुआ जॾहिं इहो अलाह पाक उन ते ज़ाहिर कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजत करे विया हुया पर इहे उन्हनि जा प्लान ठहंदा हुआ उन खां पोइ क़ुर पाक खे कीअं घटि कजे कीअं माण्हुनि में बदगुमानी फैलाइजे इहे बि उन्हनि जा प्लान आहे ऐं तव्हां ख़बर आहे प्लान ठहंदा किथे आहे उहो उन्हनि जो बाक़ाइदे हिकिड़ो माना जीअं न हिकिड़ी औताक थींदी आहे अहिड़ो उन ज़माने में माना इहो हुन ठारायो हुयो हिन कुरैशन जो जेको सरदार हुयो नालो विसरी थो वञे इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम शेयर कबो उन इहो दारुल माना चवंदा आहिनि दारुल नदो न दारुल नदो न सॉरी उहो बहरहाल उहो ठाराए उते वेही करे काफ़िर ईंदा उते मशवरा कंदा हुया न साईं त पोइ अलाह पाक चए थो त हू पंहिंजा ठाहिनि था मूंखे बि हुनजी रिथा त छा आहे ऐं मुंहिंजी रिथ ज़ाहिरी ॻाल्हि अलाह जी वधीक कामयाबु आहे अचो थोरो हिननि खे वधीक आयतुनि खे सम्झो हाणे हीउ जेको आहे न साईं ख़ुलिक़ मिम्मा दाफ़िक जेका 6 नंबर आयत आहे उन में चए थो टपे सां निकिरंदड़ पाणीअ मां बणायो वियसि पोइ 7 नंबर आयत आहे हाणे इनखे अञा पाक अलाह साईं वज़ाहत थो करे उहो टपे सां निकिरंदड़ पाणी किथां थो अचे उहो थो अचे यख़्रुज जेको ख़राज थिए थो उनजो जितां उहो निकिरे थो मिम बैन विच में कंहिंजे विच मां सुल्ब वतर आहे सुल्ब जो तर्जुमो कयो वियो आहे पुठी ऐं तराइब जो आहे ऐं उरह जे विच मां अचो हिनखे थोरो अञा लफ़्ज़ ॾिसूं हाणे उरह जो लफ़्ज़ ॿिनि माना में ईंदो आहे तशरीह इहा थींदी त हीउ जेको आहे न इहो ईअं चइजे त स्पर्टिंग फ्लूइड अंग्रेज़ी में चइजे न त गशिंग फ्लूइड पाणी हूअं नंढड़ो हलाइबो आहे त ईअं हिते पियो ईंदो पर ओचितो ओचितो तव्हां जेके जो पाणी जो वाल्व खोले छॾियो न पाणी हिकदमि टपो ॾेई सिधो न वेंदो हीअं जंप करे हीअं वञी वेंदो उन प्रेशर सां परे हली वेंदो इहो ई आहे जेको इंसान खे जेको अलाह पाक जेको मर्द में ताक़त रखी आहे उहो आहे इजेक्टेड वाटर इजेक्टेड फ्लूइड मां चयो आहे न हिनखे पाणी चयो आहे ठीकु आहे उहो छा आहे उहो रत जो दिॻ बि आहे रत मां ठहंदो आहे माना उहो पाणी जेको ठहे थो पियो ठीकु आहे न अच्छा हाणे इनखे वरी जेको अंग्रेज़ी में चइजे बैकबोन माना जेका स्पाइन थींदी आहे असांजी एंड रिब्स इहे जेके आहिनि सीननि जा रिब्स आहिनि हाणे इन्हनि जे विच में ख़ुदा पाक कमाल आहे इहा कंहिंखे ख़बर न हुई जेसिताईं अॼु जी साइंस वञी साबित कयो आहे इहा जाइ आहे हितां इहा शइ निकिरे थी 1400 साल पहिरीं माण्हूअ खे त पंहिंजे का ख़बर कोन हुई त मां कहिड़ी शइ असां में माना हिकमत हलंदी हुई माण्हू खे ख़बर ई त कीअं आहे पर इहा शइ ख़बर त कोन हुई त इहा शइ हितां पई थी निकिरे अलाह हाणे ॿियो हिनखे लोइन बि चइबो आहे त द पार्ट ऑफ बॉडी on both sides of the spine between the lowest ribs and the hip bones इहो पार्ट आहे जितां इहा निकिरे थी पई इन में वॾी तहक़ीक़ थियल आहिनि तमामु घणी ॻाल्हियूं आहिनि उनखे तशरीह जेको आहे घटि आहे इहो तमामु काफ़ी आहे पर हीअं जेको लोइन चइजे थो पियो न उहो बि हीउ पार्ट आहे जीअं इहो हाणे मर्द वारे में बि ॾिसी सघिजे पियो पर बहरहाल हीउ जेको पार्ट आहे जेको पुठी जेका आहे न हीअ ऐं हीअ रिब्स आहिनि जेके हिन जा अॻियां हिते जीअं सीनो थींदो आहे उन्हनि जे विच में हिते जितां उहो निकिरे थो पियो अलाह अकबर पर हक़ीक़त हाणे लफ़्ज़ हिकिड़ो इम्पोर्टेंट हिन में कहिड़ो आहे इहो ट्रेवल थो करे इहो लफ़्ज़ साईं तव्हां ज़हन में रखिजो इहो ट्रेवल थो करे हाणे हिन जो रिलेशनशिप ॾिसंदासीं त ट्रेवल जी ॻाल्हि अलाह पाक छा कई आहे छो कई आहे कीअं कई आहे अलाह अकबर हीउ लोइन आहे हाणे हीउ जेको लफ़्ज़ आहे ख़ुलिक़ मिम्मा इन दाफ़िक टपे सां निकिरंदड़ पाणीअ मां बणायो वियुसि अॻु में छा इस्तेमालु थी आयो आहे पहिरें 4 आयतुनि में
जेको उन जी तशरीह कई अल्लाह पाक त नजम कहिड़ो सितारो इहो न अन-नजमु साक़िब उहो छा आहे उहो चमकंदड़ तारो आहे जेको तेज ऊंदाई खे चीरींदड़ रोशनी वारो इहो अन-नजमु साक़िब ऐं हिते छा आहे मिमाइन दाफ़िक साक़िब दाफ़िक ट्रिपे सां निकिरंदड़ पाणी में हाणे ही बि प्रेशर सां थो अचे ऐं तारो बि ईअं ई थो अचे ॿियो छा आहे हिकिड़ो ॻुझ ॾिसो माना कमाल आहे साईं ही हिकिड़ो ॻुझ आहे उन खां पोइ अची जॾहिं साक़िब ज़ाहिर थो थिए त ही रोशनी ऊंदे मां निकिरी अची रोशन थो करे इहा असां इंसान जी सम्झाणी था कयूं पिया तदबुर था कयूं पिया अलाह पाक जे क़ुर में त माना अञा त हिन जो हज़ार वज़ाहतूं ॿियनि हूंदियूं जिते ॾिसी सघजनि थियूं पियूं उन खां पोइ ही जेके माना रिलेशनशिप हिन में जेको ॾेखारियो आहे उहो ॾाढो अहम हाणे अन-नजमु साक़िब इहो बि ट्रेवल करे थो अचे ऐं ही मिमाइन दाफ़िक इहो बि ट्रेवल करे थो अचे पियो ही बि ऊंदहि मां निकिरी सोजरियो थो करे ऐं ही जेको दाफ़िक आहे उहो बि ट्रेवल करे उन मां अची जॾहिं जेको ॿार जे लाइ हिते पैदा थिए थो उहो पोइ वरी आख़िर सोजरे में थो अचे इहो सॼो ट्रेवल थिए पियो थो त अलाह चए थो त तव्हांखे मां पैदा कई पिया उहो त ॾिसो न अॻिते हलंदासीं त ही सूरह यासीन शरीफ़ जेके ही आयतूं आहिनि माना ही 77 नंबर आयत आहे अल्लाह पाक जॾहिं ही जेको माना 6 सूरत में फरमायो आहे न त फलयज़ुरुल इंसान मिम्मा ख़ुलिक़ इंसान खे छामो पैदा कयो आहे हाणे सूरह यासीन थी चवे अवलम यरल इंसान छा नथो ॾिसे इंसान अन्ना ख़लक़नाहु अन्ना माना असां खे ख़ल्क़ कयो मिन नुतफ़तिन ओ इहा ॻाल्हि अचे साॻी इंसान जे उज़वे मां मर्द जे मिन नुतफ़तिन उन में जेको थोरो पैदा थिए थो इजेक्ट थी करे वञे थो पियो माउ जे रेम फैज़ा व ख़सीम बिबीन पोइ छाते थो विढ़े उहो छाते ते ॻाल्हियूं करे पंहिंजी पैदाइश नथो ॾिसे अल्लाह पाक एॾो ज़बरदस्त लफ़्ज़नि में यानी हद थियल आहे हुन में लफ़्ज़ इस्तेमालु करण जो पंहिंजी ख़लक़त खे नथो ॾिसे उन खां पोइ वरी फरमाए थो पियो अल्लाह पाक सूरह यासीन जी वठ आयत कहिड़ी आहे वदरब लना मसलन यानी वदरब लना मसलन व नसिया ख़ल्क़हु यानी वदरब लना असां लाइ मिसाल थो ॾे अल्लाह पाक उनखे ॿीहर कीअं ख़ल्क़ींदो व नसिया ख़ल्क़हु पंहिंजी ख़ल्क़त नसिया छा आहे विसारे प्लीज़ वदरब लना मसिया ख़ल्क़ नसिया ख़ल्क़हु ही जेको नसिया आहे न इन मां इंसान निकितल आहे माना विसारींदड़ माना पंहिंजी ख़ल्क़त खे विसारे थो असां लाइ त सुवाल करे त कीअं जीआरींदासीं हुनखे पंहिंजी ख़ल्क़त विसारे छॾी काल मई यो इल्ज़ाम वही रमीन चए थो भई ही जेके मुंहिंजा हॾा आहिनि इहे कीअं मोटी वापसि थींदा अल्लाह पाक फरमाए कुल या रसूल सल्लल्लाहु खे चओ यो ई हलज़ी अंशा अल्लाह पाक पैदा कयो आहे जीअं चाहियो अव्वल मरतिन पहिरीं शुरूआत बाबा बिकुल ख़ल्क़िन अलीम अल्लाह से हर शइ ते क़ादिर आहे अल्लाह से हर शइ ॼाणंदड़ आहे हिते छा अल्लाह से हर शइ ॼाणंदड़ आहे उन खां पोइ अॻिते हलंदो पियो अल्लाह पाक उन्हनि खे ईअं ई ॿीहर माना मौत खां पोइ जीअण ते क़ादिर आहे जीअं तव्हांखे अॻु में ख़ल्क़ियो अथसि सूरह बक़रा में अचे थो पियो न माना कीअं अल्लाह जो इनकार कनि था पिया कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह व कुंतुम अमवातन जॾहिं त कुझु न हुया मोल हुया ख़तमु हुया कैफ़ माना कैफ़ तकफ़ुरून बिल्लाह कुंतुम अयाकुम व युमीतुकुम उन्हनि खे मारींदो सुम्मा युहयीकुम उन्हनि खे जीआरींदो अल्लाह जो इनकार था कनि हिते अल्लाह पाक फरमाए थो पंहिंजी ख़ल्क़त खे नथा ॾिसनि इहो तमामु अहम ॻाल्हि आहे हिकिड़ो शइ इहो ॿई हिनजो निस्बत अलाह साईं कीअं रखी आहे उहो बि ट्रेवल करे थो पियो ऊंदहि मां रोशनी ऊंदहि खे चीरींदो थो निकिरे अहिड़े ई नमूने सां इंसान जी ख़ल्क़त पोइ हुन में जेको ॻाल्हि ज़िक्र थियो आहे इहो त इहो कीअं जेको आहे दाफ़िक तां निकिरे थो ऐं कीअं ट्रेवल करे थो अलाह अकबर इन ते असां ख़तमु कयूं था इंशाअल्लाह ताला पंहिंजी सबक़ अल्लाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु
ऐं हिन में सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुन जे हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं जेकॾहिं सिखण में का ग़लती थिया त अलाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए बारक अल्लाहु अली व लकुम फिल क़ुरान अज़ीम ونفعني وإياكم بالآيات والذكر الحكيم इंशाअल्लाह ताला ही जेके पोइ आख़िरी आयतूं जेके पढ़ंदासीं न इंशाअल्लाह ताला में ज़रूरी रब्त जेको ॾिसंदासीं ऐं हिनखे इंशाअल्लाह ताला सूरत खे मुकमिल कबो अल्लाह साईं जी मदद सां ओवर टू यू साईं साईं चैट में कुझु सुवाल माशाअल्लाह आहिनि मां चैट में सुवाल आया आहिनि साईं तव्हां बि थोरो ॾिसंदो छा मां रिकॉर्डिंग बंदि कयां